हिकिड़े बादशाह जो वज़ीर तमामु ख़राबु माण्हू चवण लॻा त हिन बादशाह जो वज़ीर तमामु ख़राबु माण्हू आहे ऐं रुॻो हराम पायूं करे थो। छिड़ हरामी ठगी जो ठाह हर कंहिंसां कंदो आहे। हाणे माण्हू अची बादशाह खे शिकायतूं ॾियण लॻा वज़ीर जे बारे में, चवण लॻा त वज़ीर तव्हांजो सही कोन्हे, हराम पायूं करे थो, ठगियूं करे थो। हाणे शिकायतूं तमामु जाम थी वियूं, उन वज़ीर जूं बादशाह खे मिलियूं। हर हंधा शिकायतूं वज़ीर जूं बादशाह खे मिलनि। हाणे बादशाह चवणु लॻो त आख़िर हिन वज़ीर जो हाणे छा कजे। वज़ीर खे डायरेक्ट त आऊं नथो चई सघां, वज़ीर आहे मुंहिंजो, पंहिंजे हिसाब सां हिनखे आऊं पकड़ियां ऐं उन खां बाद में वज़ीर खे आऊं माना कढां हितां। मूं वटि को सबूत हुजणु खपे जीअं वज़ीर खे आऊं कढां। हाणे वज़ीर खे बादशाह कुझु न चयो। बादशाह छा कयो, वेस पंहिंजो बदिली कयो, आम सादो वेस करे ईअं ई निकिरी पियो पंहिंजी बादशाही में। हाणे हलंदो अचे हलंदो आयो, नेठि कंहिं अहिड़ी हिकिड़ी जॻह ते आयो, छा ॾिसे त राति जे पोएं पहर में बादशाह बि निकितो त उते हिकिड़ो हमराह बीठो हुजे। बादशाह आयो अची उन हमराह खे चवणु लॻो त अड़े ॾे ख़बर केरु ऐं जेको राति जे पहर में हिते वेठो आहीं। त हिते उहो हमराह चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह ॻाल्हि ॿुध, मूं कसम खयो आहे त आऊं कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, सच ॻाल्हाईंदुसि। त बादशाह चवणु लॻो त अच्छा तूं कूड़ कोन ॻाल्हाईंदे, मतिलबु सच ॻाल्हाईंदे? चई हाओ आऊं सच ॻाल्हाईंदुसि। चई पोइ ॿुधा कहिड़ो सच आहे ऐं तूं केरु आहीं। त हिते उहो हमराह चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं आहियां चोर, चोरी जे इरादे सां निकितो आहियां ऐं मूंखे चोरी करणी आहे, तॾहिं राति जे पोएं पहर हिते वेठो आहियां। त हिते हमराह चवणु लॻो उहो चोर बादशाह खे त भला तूं केरु आहीं। हाणे हुन न सुञातो त को हीउ बादशाह आहे, बादशाह जो वेस आम सादो। त हिते उहो बादशाह चवणु लॻो त आऊं बि चोर आहियां। चई हा तूं चोर आहीं? चई हाओ। चई पोइ हिकिड़े खां ॿ चङा, हली किथे चोरी करियूं। त हिते बादशाह चवणु लॻो त तूं हल, पाण बादशाह जे महल में हली चोरी था करियूं। बादशाह ख़ुदि पाण पियो चवे उन चोर खे। त हिते उहो चोर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हलूं था। हाणे उहो बादशाह ऐं उहो चोर ॿई निकिता, सिधो आया महल में। त हिते उहो बादशाह चवणु लॻो उन हमराह खे, उन चोर खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, फिलाणे हंधि हिकिड़ी वॾी काठ जी पेती पई आहे, लॻे थो त उन में को खज़ानो आहे। त हिते चोर चवणु लॻो उन बादशाह खे त तोखे कीअं ख़बर पई। त हिते उहो बादशाह चवणु लॻो उन चोर खे त दरअसल काफ़ी टाइम खां वठी मूं हिते CID कई आहे, पंहिंजे हिसाब सां मूं छानबीन जाम कई आहे। सो हाणे मूंखे इहो ई ॾस पतो मिलियो आहे, मूं सोचियो त मूं हिकिड़े खां बादशाह जे महल में त चोरी थींदी कोन, को ॿियो माण्हू मिली वञे त माण्हू चोरी करे। हाणे तूं हीअं कर, फिलाणे हंधि हलियो वञ, काठ जी पेती पई आहे, आऊं हिते हुते जांच थो करियां त कीअं बादशाह जो को सिपाही वग़ैरह, को चौकीदार, को पहरेदार अची न वञे। चोर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। बादशाह हाणे हुते पहरेदारी पियो ॾे, आम सादा कपिड़ा। चोर सिधो आयो, हिते हुते ॻोल्हणु लॻो, छा ॾिसे त काठ जी पेती मौजूदु हुजे। हाणे आयो चोर, काठ जी पेती खे जीअं खोले त उन में 3 क़ीमती हीरा हुजनि। चोर चवणु लॻो त हिन में त क़ीमती 3 हीरा पिया आहिनि। तो चवणु लॻो त हाणे 3 हीरा आहिनि, आऊं 2 हीरा खणां थो, हिकिड़ो हीरो नथो खणां। उहो हिकिड़ो हीरो उन हिते ई छॾे ॾिनो, 2 हीरा उन चोर खयां। हाणे बादशाह खे त ख़बर हुई त उन पेती में 3 हीरा पियल आहिनि। चोर 2 हीरा खणी ऐं सिधो आयो बादशाह वटि, चवणु लॻो त आऊं कमु करे आयुसि। त हिते उहो बादशाह पुछा करणु लॻो त ॾे ख़बर छा हो उन काठ जी पेती में। चोर चवणु लॻो त मूं कसम खयो आहे, आऊं सचो चोर आहियां, कूड़ मूंखां न लॻंदो। हुन काठ जी पेती में हुआ 3 हीरा, मूं 2 खयां। त हिते बादशाह चवणु लॻो त काठ जी पेती में 3 हीरा पियल हुआ, तो 2 छो खयां। त हिते चोर चवणु लॻो त पाण आहियूं 2 ॼणा, 3 हीरा खणी अचां हा त पाण विड़ी पऊं हा, 2 हीरा विराइण में बि सही, हिकिड़ो तूं रख, हिकिड़ो आऊं तो रखां। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हीउ माण्हू बुरो कोन्हे, ॻाल्हाए सच थो, आहे वाक़ई सचो चोर। हाणे ॿई उतां निकिता, बादशाह ऐं चोर। हीरो बादशाह खयो, हिकिड़ो हीरो हुन चोर खयो। त हाणे अॻियां वाट ते चोर चवणु लॻो बादशाह खे त हाणे तूं भले हलियो वञ, आऊं वञा थो पंहिंजे घर। त हिते बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है, तोखे इजाज़त है, तूं भले हलियो वञ, आऊं बि वञा थो कंहिं ॿिए हंधि जिथे मुंहिंजो इलाइक़ो आहे। त चोर चई एतिरो अॻियां निकितो त बादशाह दिलि में ख़्यालु कयो त वञी ॾिसां त सही आख़िर हिन जो घर किथे आहे, किथे थो वञे। हाणे अॻियां चोर, पोयां बादशाह लिकंदो छिपंदो अचे पियो। हाणे चोर आयो सिधो जिथे हिन जो घर हो, हिकिड़ी भूंगी कखाऊं घर ठहियलु हो। बादशाह बि पोयां लॻो आयो, लिकी छिपी, छा ॾिसे त उहो चोर ढरियो उन भूंगी में, ॾाॾी उन वारी हिकिड़ी वेठी हुजे चोर जी। खणी हीरो अची उन ॾाॾी खे ॾिनी।
ॾाॾी चवणु लॻी त ही छा आहे? चोर चवणु लॻो त ॾाॾी ही क़ीमती हीरो आहे, चोरी करे आयो आहियां, रख। ॾाॾी चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, इहो जॾो धंधो छॾे ॾे, चोरी न कर, हिकिड़ी आदत तो छॾी आहे, अञा ॿियूं आदतूं छॾ। ते चोर चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, हिकिड़ी आदत छॾी त मां आस्ते आस्ते ॿियूं बि आदतूं खणी छॾींदसि, पर फ़िलहालु आउं सुम्हां थो, थकी पियो आहियां। ॾाॾी खणी उहो हीरो रखियो, चोर सुम्ही रहियो, बादशाह घर वर सभु ॾिसी, सॼो लका ॾिसी ऐं वापसी वरी आयो पंहिंजे महल में। सुबुह जो ख़बर पई त को खाट लॻी वई, चोरी थी वई। बादशाह खे बि ख़बर पई, बादशाह खे त हाणे हू ख़बर हुई। त बादशाह वज़ीर खे घुरायो, सभिनि खे घुरायो। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वञी काठ जी पेती में ॾिस, जिते खाट लॻो आहे, चवनि था तो छा छा खॼाणो आहे। वज़ीर आयो, काठ जी पेती में खणी छा ॾिसे त हिकिड़ो हीरो पियो हुजे, 2 हीरा हुजनि ना। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त हाणे चोर आयो, हुए चोरी करे वियो, 2 हीरा खणी वियो, 4 हीरो छॾे वियो, इहो हीरो आउं तो लिकाए छॾियां। बादशाह खे चवंदसि त 3 हीरा खॼी हलिया। हाणे उहो हिकिड़ो हीरो वज़ीर हयो पंहिंजी जेब में, अची बादशाह खे ॿुधाईं त बादशाह सलामत काठ वारी पेती में जेके 3 हीरा हुआ, 2 हीरा खॼी विया। हाणे बादशाह खे त ख़बर हुई त चोर मूंसां सच ॻाल्हायो, हिकिड़ो हीरो पेलो। हाणे वज़ीर हिते पियो हणे। हाणे बादशाह चयो सिपाहियुनि खे त वञो फलाणे फलाणे हंधि वञो, भूंगियूं भूंगियूं आहिनि हिते हुते। उहे माण्हू अची हिते हाज़िर कयो। बादशाह पंहिंजे हिसाब सां इशारो ॾेई छॾियो त उन भूंगी ॾांहुं वञनि सिपाही, त वठी अचो त मूंखे ऐं उन खां पुछा करियां, शक आहे मूंखे। अबा सिपाही विया वञी, हितां हुतां उहे हमराह जेके हुआ, उन में उहो चोर बि मौजूदु हुजे, सभु अची हिते पेश कया। हाणे बादशाह सभिनी खां पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर, ही चोरी अव्हां कई? तो हाणे सभु पंहिंजे हिसाब सां ॿुधाईंदा आया, तो को कीअं ॿुधाए त को कीअं ॿुधाए त असीं कोन आहियूं चोर। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तव्हां चोर कोन आहियो। हाणे बादशाह खे त ख़बर हुजे। हाणे आख़िर में जॾहिं उन हमराह जो वारो आयो, उन चोर जो वारो आयो, त बादशाह उन खां पुछा करणु लॻो। त हिते उहो चोर चवणु लॻो त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, मूं कसम खाधो आहे, कसम मुंहिंजो खयल आहे त आउं कूड़ न ॻाल्हाईंदुसि, आउं ॻाल्हाईंदुसि सच। चई हा पोइ तूं सच ॻाल्हाईंदुसि, खणी ॻाल्हि कर। चई बादशाह सलामत इहा चोरी कई आहे मूं। चई तो कई आहे? चई हा चोरी मूं कई आहे। त हिते उहो चवणु लॻो चोर बादशाह खे त बादशाह सलामत हीरा उन काठ जी पेती में मूं खयां आहिनि 2, हिकिड़ो मूंसां गॾु हिकिड़ो हमराह हो, चोर हो, हिकिड़ो मूं ॾिनो उनखे, हिकिड़ो मूं पाण वटि रखियो। त हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत उन काठ जी पेती में त 3 हीरा हुआ। त हिते उहो चोर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत न, उन में हीरा त बिल्कुलु 3 हुआ, पर मूं खयां 2 हुआ। त हिते बादशाह खे ख़बर हुई त हिन बि मूंखे ॿुधायो हो चोर त हिन में हीरा 3 हुआ, 2 खणी आयुसि। त हिते बादशाह सिपाहियुनि खे चयो त हिन वज़ीर जी तलाशी वठो। सिपाही खणी आया, अची वज़ीर जी तलाशी वरितऊं। वज़ीर जे खीसे मथां उहो क़ीमती हीरो निकितो। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हीअ छा आहे? त वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे माफ़ु करियो। त हिते बादशाह चवणु लॻो त तोखे हरगिज़ माफ़ु न कंदसि, तुंहिंजूं शिकायतूं तमामु जाम मूंखे मिली चुकियूं आहिनि अॻु में, हाणे मूंखे सबूत ते खपियो। ईअं डायरेक्ट तोखे चई न सघियसि। ईअं त तो मुंहिंजे ख़ज़ाने मथां कई चोरियूं कयूं हूंदियूं, कई हेरा फेरियूं तूं कयूं हूंदियूं, माण्हुनि सां बि तो ठगियूं जाम कयूं आहिनि, तॾहिं माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि तुंहिंजूं। त हिते बादशाह चवणु लॻो त तुंहिंजी बिल्कुलु तोखे सज़ा मिलंदी। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो हिन वज़ीर जी जेका बि मिल्कियत आहे सा ज़ब्त करियो, ऐं हिन खे मुंहिंजी बादशाही मथां वज़ीर खे निकाली करे छॾियो, हलियो वञे। अब हाणे सिपाहियुनि देरी कोन कयो, वज़ीर जी जेका बि मिल्कियत हुई सा हिननि ज़ब्त कई ऐं वज़ीर खे बादशाह जी बादशाही मथां ई ॿाहिरि कढी छॾियूं। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो उन चोर खे त ॻाल्हि ॿुध, तो में कहिड़ियूं कहिड़ियूं आदतियूं आहिनि जेके तुंहिंजी ॾाॾी चयूं पिए। त हिते उहो चोर चवणु लॻो त हिकिड़ो त आउं जुआरी आहियां, ऐं ॿियो त आउं शराबी आहियां, टियों कूड़ ॻाल्हाईंदो, चोथों चोरी कंदो। 4 आदतूं मूं में हुयूं, जंहिं मथां हिकिड़ी आदत मूं सही कई आहे, सच ॻाल्हायां थो, कसम खयो आहे कूड़ न ॻाल्हाईंदसि, सच ॻाल्हाईंदसि। ऐं चोरी जी आदत हुए आहे, छा करियां, पेट जे लाइ करियां थो। बाक़ी हाणे संगत साथ चोरी में जेके मूंसां गॾु आहिनि त पोइ उहे गॾु आहिनि, त पैसो जेको थोरो घणो बचंदो आहे जुआ कंदो आहियां, शराब पींदो आहियां। त हिते बादशाह चवणु लॻो उन चोर खे त ॻाल्हि ॿुध, तोखे आउं हिकिड़ो बंगलो ॾियां थो, हिकिड़ो तोखे बंगलो ॾियां थो, उन में तूं रह, तुंहिंजी ॾाॾी खे वठी अचु, ऐं इहे शयूं सभु छॾे ॾे, चोरी करण बि छॾे ॾे, शराब पीअण बि छॾे ॾे, जुआ करण बि छॾे ॾे, सच बिल्कुलु तूं अॻे ॻाल्हाईं तो, कूड़ नथो वणी, इहा ॻाल्हि तुंहिंजी माना मूंखे वणे थी। हाणे अॼु खां ॿीहर तूं मुंहिंजो वज़ीर आहीं। मूं मुंहिंजे हुन वज़ीर खे कढी छॾियो, नालाइक़ वज़ीर हो, घुॿतियूं हणंदो, उनखे मूं कढी छॾियो, उनजूं शिकायतूं तमामु जाम मिलंदियूं हुयूं। हाणे तूं मुंहिंजो वज़ीर आहीं, हाणे इहे शयूं तूं छॾे ॾे। त वज़ीर त उहो चोर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत बिल्कुलु
तुंहिंजो मूं ते यकीन ऐं भरोसो आहे, अॼु खां ॿेर इहे शयूं सभु आउं छॾे ॾींदुसि। चोरी करणु हर शइ सभु छॾे ॾींदुसि। तो मूंखे बंगलो ॾिनो ऐं आउं हिते वेहां थो ऐं तो पाण वटि वज़ीर करे रखियो आहे मूंखे, त उमेद आहे त तोसां आउं धोखेबाज़ी न कंदसि ऐं तुंहिंजो सुठो वज़ीर थी रहंदसि। तो अबा नेठि बादशाह उन चोर खे, जेको सचो चोर माना सच ॻाल्हाईंदो हो, सो उन खे वज़ीर बणाए पाण वटि रखियईं ऐं हुन वज़ीर खे ॾे निकाली बादशाही मज़ा माना उतां कढी छॾी। सो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। तो वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।